अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुलि व खातमिल अंबिया। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुन्तुम खैरा उम्मतिन उखरिजत लिन्नास तामुरून बिल मारूफ व तन्हौना अनिल मुनकर व तु'मिनून बिल्लाहि वलौ आमन अहलुल किताब लकान खैरन लहुम मिन्हुमुल मुअमिनून व अक्सरुहुमुल फासिकून। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। यह उम्मत आखिरी उम्मत है। यह उम्मत आखिरी उम्मत। नबी से फरमाया वाना आखिरुल अंबिया व अंतुम आखिरुल उमम। फरमाया मा नबीयन में आखिरी नबी, तमाम उम्मतन में आखिरी उम्मत। नबी से फरमाया मुखा बाद क़यामत तक को नबी नहीं दो, तवा खां बाद क़यामत तक का उम्मत नहीं। अना हज़्ज़ुकुम फरमाया मा तवा जैसे में आयुस व अंतुम बिहज़्ज़ी तवा मा मोहम्मद मुस्तफ़ा जैसे में आयो। सच्चो सुभान अल्लाह। फरमाया मा तवा जैसे में आयुस तवा मा मोहम्मद मुस्तफ़ा जैसे में आयो। हिन उम्मत के भले हो जाए जो सर्टिफिकेट रब ॾिनो। अल्लाह से फरमायो कुल तुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास। रब फरमायो तव्हां भले में भली उम्मत आयो। जिए तव्हां जो नबी हजरत मोहम्मद मुस्तफ़ा कायनात में सब खां भलो, तीअं मोहम्मद मुस्तफ़ा जी उम्मत भी 1.25 लाख नबियन जे उम्मतुन में सब खां भले में भली उम्मत। कम थोरो मजदूरी घणी, या इन उम्मत जी ख़ुसूसियत। कम थोरो मजदूरी घणी। साल में सिर्फ 36 रोजा रखो, 30 रमजान जा 6 शवाल जा। अल्लाह ताला फरिश्तन की फरमात मोहम्मद मुस्तफ़ा जे सदके हिनन जे अमाल नामे में लिखो त सॼो साल रोज़न में गुज़ारे। 36 के 10 सां ज़रब कबी 360 साल में ॾींहं 360। नेकीअ जो इरादो कयो त नेकी लिखजी वञे। असांजे तबलीग जमात वारा चवंदा आहिनि
भाई नेकी का इरादा तो करो, इरादे का भी सवाब है। ये सच चवंदा नेकी जो इरादो कयो तो नेकी लिखजी वने। वरी जन वाला नेकी करे बस्तु करे मन जा बिल हसनति फलहु अशरु अम्सालिहा। रब फरमा तो डहू कयो सब जो सुभान अल्लाह। नमाज जो इरादो कई नमाज लिखजी वई। वरी जन वाला नबी से जो उम्मती नमाज पढ़ी करे बस्तु करे रब फरमा तो 10 नमाजों लिखोस। 5 नमाजू पढ़े सवाब 50। रोजे जी नियत कैसी रोजो लिखजियो। शाम जो जरा नबी से जो उम्मती इफ्तारी तो करे खार कजी गड़ी बात में विदई पानी जा बडुक पी दई रफमा तो न जे आमाल नामे में लिखो त 10 रोजा रखी। हाने सिर्फ 36 रोजा रखो। 30 रमजान जा 6 शवाल जा सजो साल खाईंदा चंदा तो अल्लाह ताला फरिश्तन के फरमाए तो इन्हनि जे आमाल नामे में लिखो तो सजो साल रोजन में गुज़ार। नबी से मिसाल दिनो। पाण फरमायो हिकिड़ो शख्स जगह पियो ठहराए 3 मजदूर रखे। हिकिड़े मजदूर खे चई त सुबुह खां वठी ज़ोर ताईं तोखे कमु करणो आहे, 1000 दिरहम तोखे ॾींदुसि। ॿिए मजदूर खे चई त ज़ोर खां वठी असर ताईं तोखे कमु करणो आहे, 1000 दिरहम तोखे ॾींदुसि। 3 मजदूर खे चई त असर खां वठी मगरिब ताईं तोखे कमु करणो आहे पर तोखे 2000 दिरहम ॾींदुसि। नबी से मिसाल देकर फरमायो पारियो मजदूर यहूदिया कम घणो पर मजदूरी थोड़ी। सुबह को वठी जोर ते वडो कम। फरमायो पारियो मजदूर यहूदिया कम घणो पर मजदूरी थोड़ी। ॿियो मजदूर मुझे नबी फरमायो ईसाईया कम तो थोड़ो पर मजदूरी भी थोड़ी। जो मजदूर मुझे नबी फरमायो मुझे उम्मती जो मिसाल था जो कम तो सफा थोड़ो पर मजदूरी सभिनी खां घणी। असर को वठी मगरिब ताईं करो चांहि जो कोप पीअंदा हूंदसि जुलाई। उम्र भी सफा थोड़ी 60 लख। नबी से फरमायो मुझे उम्मत जी उम्र 60 खां 70 मथे को रब को दुआ करो तो बस 63 साल में हलिया वञे। न रुखियो तो लगे। नबी से जी उम्र मुबारक 63 साल आई भली उम्र ही आहे। वॾा भी आ दुआ कंदा त अल्लाह हलंदी हलाए। हरू भरू किरी पऊं खट ते पेशाब भी उते ज़ाल बेज़ार पुट बेज़ार इहो भलो दुआ कयो बस 63 साल में हलिया वञे। वध भली उम्र 63। उम्र तो सफा थोड़ी पर 2000 साल जी उम्र हुई उन्हनि खे भी सवाब में मारे। الذين يتبعون الرسول النبي الأمي الذي يجدونه مكتوبا عندهم في التوراة والإنجيل يأمرهم بالمعروف وينهاهم عن المنكر ويحل لهم الطيبات ويحرم عليهم الخبائث ويضع عنهم إسرهم والأغلال التي كانت عليهم فالذين آمنوا به وعزروه ونصروه واتبعوا النور الذي أنزل معه أولئك هم المفلحون। सब जो सुभान
खुदा जी ज़ात जो कसम क़यामत ताईं मोहम्मद मुस्तफ़ा जो थोरो लाहे न सघंदो। एडा नबी साईं जे सदके अल्लाह असां ते थोरा कया। अॻियनि उम्मतुनि में कुर्बानी कीअं हूंदी ख़बर? कुर्बानी जो जानवर जबल ते वञी बीहारींदा, आसमान मां बाहि ईंदी, पोइ जंहिंखे साड़े वञे उहा कुर्बानी क़बूल, जेका न सड़ंदी उहा कुर्बानी क़बूल न। बाबा हाणे हिते 100 जगह हिन ॻोठ जो नालो छा? आतल आतल आतन में हिते 100 जगह कुर्बानी कनि ऐं 98 माण्हुनि जी कुर्बानी क़बूल न थिए, क़बूल थी वञे। 2 जगहनि जी कुर्बानी क़बूल न थिए त हुनजो हशर तव्हां छा कयो? उनखे मेणा ताना मिलंदा आहिनि। माण्हू चवंदा मेणा तव्हां वॾा ॾोहारियो, पर हिन उम्मत मोहम्मद मुस्तफ़ा जे सदके रब एॾो महिरबान। अल्लाह साईं फरमायो लन यनाल अल्लाह लुहूमुहा वला दिमाउहा वलाकिन यनालुहु तक़वा मिनकुम कज़ालिक सख्खरहा लकुम लितुकब्बिरुल्लाह अला मा हदाकुम वबश्शिरिल मुहसिनीन। 17 सिपारो सूरत हज। अल्लाह से फरमाओ मुझे सोने नबी जा उम्मतियो, कुर्बानी जा गोश्त भी पान खाओ, मगज़ में जाला भी पान खाओ, जेरा बुक्यूं भी पान खाओ, रानू भी पान खाओ, पावा भी पान खाओ। लितुकब्बिरुल्लाह अला मा हदाकुम। रुगो कुर्बानी जी जानवर खे लेटाए बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर चई करे काती वहायो। वलाकिन यनालुहु तक़वा मिनकुम। कुर्बानी जे जानवर जे सीर जो रत ज़मीन ते किरियो, तव्हांजी कुर्बानी क़बूल थी वई। दाढ़ी वारो हुजे बिना दाढ़ी वारो हुजे, नमाज़ी हुजे बेनमाज़ी हुजे, मौलवी हुजे जाहिल हुजे, रुगो कुर्बानी जे जानवर जे सीर जो रत ज़मीन ते किरियो, तव्हांजी कुर्बानी क़बूल। का मौलवी के का पीर के का सैयद के जुर्रत ना है जो नबी से ने गुनाहगार उम्मती के चवे त तुंहिंजी कुर्बानी क़बूल ना है का के जुर्रत? अॻियनि उम्मतुनि में कंहिंखां गुनाह थी वेंदो त केॾी सज़ा मिले। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे क़ौम खां गुनाह थियो, वो गाबे जी पूजा कयूं हिकिड़े ॾींहुं, हिकु ॾींहुं गाबे जी पूजा कयूं। अल्लाह से फरमायो व इज़ क़ाल मूसा लिक़ौमिही या कौम इन्नकुम ज़लमतुम अनफुसकुम बित्तिखादिकुमुल इज्ल। पारो सिपारो सूरत बकरा। अल्लाह से फरमा मूसा पंहिंजी कौम खे चओ जन गाबे जी पूजा कई आहे, उन्हनि खे चओ इन्नकुम ज़लमतुम अनफुसकुम, तव्हां पाण सां वॾो ज़ुल्म कयो आहे। बित्तिखादिकुमुल इज्ल, गाबे जी पूजा करे तव्हां वॾो ॾोह कयो आहे। फतूबू इला बारिकुम, हाणे सभु तौबा कयो। या अल्लाह कीअं तौबा कजे? अल्लाह से फरमा फक़्तुलू अनफुसकुम। ओ मुंहिंजा मूसा नबी जन गाबे जी पूजा कई आहे, उन्हनि खे ख़ाली हथे मैदान में बिहार। जन गाबे जी पूजा न कई आहे, उन्हनि खे हथ में तरारू ॾे त उन्हनि जूं मुंडियूं लाहिनि। ऐं रब फरमा ख़बरदार, जेकॾहिं तरार खां बचण जे लाइ का हथ मथे खयो आहे, मां तौबा क़बूल न कंदोसांस। कंध खे थोरो हेॾे होॾे मोड़ियई तॾहिं बि तौबा क़बूल न थींदसि। सिधा थी बीहनि, हिननि खे हुकुम थियो त लायो हिननि जूं मुंडियूं। क़ुरान तो फरमा फक़्तुलू अनफुसकुम, 70,000 माण्हुनि जूं मुंडियूं लही वयूं। 70,000 बनी इसराइल क़त्ल थी आहे। फताब अलैकुम, रब फरमा हाणे तव्हांजी तौबा क़बूल आहे।
पर इन उम्मत मोहम्मद मुस्तफा जे सदके रब हेॾो मेहरबान 100 साल जो गुनाहगार 100 साल जिंदगी गुनाह में गुजारे ओचितो रात जो पछताव थियस घर मां उथियो कंहिंखे ॿुधाई भी कोन वुज़ू करे अचे मस्जिद जे कुंड में वेठो रब खे रोई करे चई या अल्लाह मां मञा थो मां ॾोहारी आहियां जेको थियो सो थियो अॻिते न कंदुसि अल्लाह से फरमा ठीक आहे 100 साल जी जिंदगी जे गुनाहनि जी माफ़ी अल्लाह माफ़ी बस माफ़ी दे अॻिते न कजे वरी गुनाह तो करे वरी तौबा तो करे फरमाए तो ठीक है वरी भी माफ़ी थई हदीस में चे तो 70 दफा गुनाह करे वरी तौबा तो करे अल्लाह ताला फरिश्तन के फरमाए तो इन मोजे सोने नबी जे उम्मती ने तो नजर कयो गुनाह का भी कोन तो मुड़े तौबा का भी कोन तो मुड़े तवा गवाह हो जो तुम्हारे माफी देने को भी कोन तो मुड़ा 70 दफा गुनाह करे वरी तौबा तो करेगा फरमाए तो ठीक है माफी दे यकते न कजा इड़ा थोड़ा इन जे करे अल्लाह से फरमायो इन्ना आतैना कल कौसर ओ मुंहिंजा महबूब जेके भी शयूं मां रब वटि भलियूं हुयूं उहे सभु मां तोखे ॾिनियूं आहिनि कौसर मां मुराद ख़ैर जीअं अम्मा हूंदी आहे नी पोइ नंढड़े पुट जे लाइ भली शइ जेको नंढो पुट हूंदो आहे उहो प्यारो हूंदो आहे नी माउ खे जेका दोरी हूंदसि उहा बि चवंदी त इहा मुंहिंजे नंढड़े पुट जे लाइ ये मां हुन जे ज़ाल खे पाराईंदसि भली रली जेका ठाहे रखंदी उहा बि चवंदी आहे मुंहिंजे नंढड़े पुट हुन जी ज़ाल जे लाइ भली में हूंदी उहा बि पंहिंजे नंढे पुट जे नाले ते कंदी त ये मुंहिंजे नंढड़े पुट जी आहे अल्लाह से मिसाल ऐं तशबीह खां पाक आहे पर रब भी नबी से के तुझे इन्ना आतैना कल कौसर फसल्लि लिरब्बिका वन्हर इन शानियक हुवल अबतर ओ मुंहिंजा महबूब जेके भी शयूं मां रब वटि भलियूं हुयूं उहे सभु तोखे ॾिनमि तुंहिंजी उम्मत खे ॾिनमि महीनन में भलो महीनो रमजान में तोखे ॾिनमि तुंहिंजी उम्मत खे ॾिनमि रमजान गुज़रियो न केॾो भलो महीनो आयो रमजान जहिड़ो को महीनो हदीस में अचे थो रजब जो चंड ॾिसण में आयो नबी से दुआ घुरी अल्लाहुम्मा बारिक लना फी रजब या अल्लाह रजब जे महीने के असांजे लाइ बरकत वारो बना व बारिक लना फी शाबान या अल्लाह शाबान जे महीने के भी असांजे लाइ बरकत वारो बना व बल्लिगना इला रमजान या अल्लाह रमजान ताईं असांखे पहुचा नबी से पूरी जिंदगी करा भी रब खां दुआ न घुरी या अल्लाह मुझी उम्र वधा 63 साल जिंदगी में कदा भी नबी से जिंदगी की ख्वाहिश न कई बस हिकिड़ो ॾींहुं रजब जो चंड ॾिसण में आयो नबी से दुआ घुरी व बल्लिगना इला रमजान या अल्लाह रमजान ताईं मूंखे बाक़ी रखो जे रमजान जा रोज़ा रमजान जो तरावी रमजान जा ज़िक्र अज़कार कद्र जी रात रमजान जा फज़ाइल रमजान जूं बरकतूं ऐं रहमतूं मूंखे नसीब कर पोइ भली मूंखे पाण ॾे घुरा या अल्लाह रमजान ताईं मूंखे बाक़ी रख सचो सुभान अल्लाह जो नबी रजब खां वठी इंतजार पियो करे त अलाए कॾहिं रमज़ान ईंदो असां वरी रमज़ान में इंतजार पिया कयूं त रमज़ान वेंदो कॾहिं बेरोज़ाइतन के पेट में वकड़ अची पिया त 30 रोज़ा थिया छा
एॾो परेशान थिया। महीननि जो सरदार रमज़ान भी असांखे मिलियो। सब चो सुभान अल्लाह। असांजी अम्मा फौत थी वई हिन साल जून महीने में। दुआ कयो अल्लाह उनजी मग़फ़िरत फरमाए, अल्लाह उनजी क़ब्र कुशादी फरमाए। सॼी सिंध मां बलोचिस्तान मां दोस्त आलिम बुज़ुर्ग ताज़ियत जे लाइ अचनि पिया त इलाइक़े जा माण्हू पिया चवनि त मौलवी जोगी सरदार आहे जो एॾी ख़ल्क़। मां चयो क़ुरान मजीद सां जेको ताल्लुक़ रखंदो आहे क़ुरान मजीद उनखे सरदार बनाए छॾींदो आहे। जंहिं मोहम्मद मुस्तफ़ा ते क़ुरान मजीद नाज़िल थियो ओ मोहम्मद मुस्तफ़ा सॼी कायनात जो सरदार बणिजी वियो। बस सरदार हिकिड़ो अथव। सरदार हूंदे हथरादू ॿिया सरदार कबा काॾे। ही सरदार को जोगिन जो सरदार, को मक्सिन जो सरदार, को चांदन जो सरदार, को खुसन जो सरदार, को ब्रोहिन जो सरदार, को सुमरन जो सरदार। ही सरदार जो बदिया नवे जल्द जिस्म में धप थी वने ज़ाल भी वेठो नाचे। मुसलमानो सरदार बस हिकड़ो मदीने वारो मोहम्मद मुस्तफ़ा है। जंहिंजे लाइ साहबा फरमाइनि था असां जो सरदार जा घिटी मां गुज़र कंदो हो, 8 ॾींहं उन घिटी मां खुशबू न ईंदी। असां ईअं सम्झंदासीं ॼण अतरनि जो को छिंकार करे वियो आहे। सरदार बस हिकड़ो सुनो मोहम्मद मुस्तफ़ा है। जंहिंजे लाइ मुंहिंजी अम्मा आशा फरमाई थी जंहिं कपिड़े के मुंहिंजे सरदार जो पसीनो मुबारक लॻंदो हो उहो कपिड़ो लीलू लीलू थी वेंदो हो, ॻरी वेंदो, पर उन कपिड़े मां मुंहिंजे सरदार जे पसीने जी खुशबू ख़तम न थींदी। सरदार हिनखे चइबो आहे। अॼु वाइदो कयो त हिननि खे सरदार न चवंदासीं। चौधरी भली चोन, चौधरी चोन, सरदार न चोन। सरदार बस हिकिड़ो। ज़मींदार त तव्हां सभु ज़मींदार आहियो हिते जेके वेठा हो, अल्हम्दुलिल्लाह सभु ज़मींदार हो। बाबा जंहिंखे एकड़ ज़मीन जो हो बि ज़मींदार। ज़मींदार माना ज़मीन जंहिंखे जरेबा हो बि ज़मींदार आहे, जंहिंखे अधु जरेबा हो बि ज़मींदार आहे, जंहिंखे घर जो रुगो वेसो अथसि इहो बि ज़मींदार आहे। बाक़ी ही सब चौधरी इन्हनि खे चौधरी जो वाइदो कयो त सरदार इन्हनि खे न चवंदासीं। सरदार बस हिकिड़ो मदीने वारो सोना मोहम्मद मुस्तफ़ा। ही सरदार थुक उछलाइन त कावड़। सरदार वो सोनो मोहम्मद मुस्तफ़ा है जंहिंजी वात मुबारक जो पानी अबू बकर सिद्दीक़ जे खुड़ी खे लॻो त नाग जो ज़हर ख़तम। सरदार वो मदीने वारो साईं आहे जंहिंजे वात मुबारक जो पानी ख़ैबर जी मौक़े ते हज़रत अली से जे अखियुनि में पियो। हज़रत अली से फरमायो तो उन ई वक़्त में मुंहिंजी अखियुनि जो सूर ख़तम थी वियो, वरी ज़िंदगी भर मुंहिंजी अखियुनि में सूर कोन पियो। सरदार वो सुनो मोहम्मद मुस्तफ़ा है जंहिंजी वात मुबारक जो पानी मदीने जे खारे खूह में पियो तो उन खूह जो पानी माखी ऐं मिसरी खां वधीक मिठो थी वियो। सरदार ना बस। जंहिं महीने में कुरान मजीद नाज़िल थियो वो महीनो 12 महीननि जो सरदार बणिजी वियो। जहाँ रात में कुरान मजीद नाज़िल थियो इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर। कुरान तो फरमा रात में कुरान मजीद नाज़िल थियो उहा रात समूरन रातनि जी सरदार बणिजी वई। जन शहरनि में कुरान मजीद नाज़िल थियो उहे शहर मक्को मदीनो सॼी कायनात जे शहरनि जा सरदार बणिजी विया। जंहिं उम्मत खे ई कुरान मजीद मिलियो उहा उम्मत 1.25 लाख उम्मतुनि जी सरदार बणिजी वई। सरदार उहो आहे जेको कुरान मजीद सां जुड़ियल आहे, जेको कुरान मजीद खां कटियल आहे। भली 1000 दफ़ा तव्हां उन्हनि खे सरदार चओ था न मञींदासीं।
सरदार आई तो कुरान इन्हनि खे सरदार चई सघे मां नथो चवां मुंहिंजे नबी फरमायो इन्ना अशराफ उम्मती हमलतुल कुरान मुझे नबी फरमा मुझी उम्मत में सब खां वधीक इज्जत वारा सब खां वधीक मकाम ऐं मर्तबे वारा सब खां वधीक शान ऐं शौकत वारा अशराफ उम्मती मुझी उम्मत जा सरदार हमलतुल कुरान इन गरीबन मिस्कीनन जा बच्चा जंहिंजे सीनन में अल्लाह जो कुरान आहे इहे मुझी उम्मत जा सरदार सरदार आई अथव इन्हनि जूं जुतियूं सिधियूं कयो मां दवाइदर में चवंदा मुंहिंजा उस्ताद हज़रत साईं मौलाना मोहम्मद इदरीस साहब सुमरो साईं मौलाना मीर मोहम्मद साहब मीरक वारा असांजा गरीब उस्ताद मां उन्हनि जी जुती पंहिंजे हथनि सां सिधो कयां इन में मां पंहिंजी इज़त ऐं पंहिंजे लाइ साध थो सम्झां पर तव्हां मक़सद ऐं चांडनि जे सरदारनि जे जुती खे मां पेर सां सिधो कयां इन में बि मां पंहिंजी बेइज़ती थो सम्झां सही तो चवां गलत बाबा तव्हां आलमनि जी जुती सिधी कंदव फ़ाइदो थींदो माण्हू चङो चङो सरदारनि ऐं वॾेरनि जी जुती सिधी कंदव माण्हू छा चवंदा इहो वाठो आहे या छमछो आहे अॼु वाइदो कयो अथसि जुतियूं इन्हनि आलमनि इन्हनि बुज़ुर्गनि इन्हनि क़ुरान वारनि जूं जुतियूं सिधियूं कंदासीं उन्हनि जे जुती जे वेझो बि न वञो उन्हनि जे जुतीअ में हथ लाथो त दुनिया में भी मोटड़ा खाईंदो आख़िरत में भी मोटड़ा इन्ना शराफ उम्मती हमलतुल कुरान सरदार है कुरान मजीद जो नंढड़ो पन्नो ज़मीन ते पियो हूंदो केॾो बि गुनहगार मुसलमान हूंदो उन पन्ने खे ज़मीन ते ॾिसंदो त खणी करे अखियुनि ते रखंदो उनखे चुमियूं ॾींदो उनखे सीने सां लॻाईंदो वञी अदब सां अलमारी में रखंदो इन पन्ने जी इज़त इन जे करे थी आहे छो त इन जो ताल्लुक क़ुरान सां थियो आहे कपिड़ो केॾो बि तव्हां ऊचो वठो पर केर बि कपिड़े खे चुमी न ॾींदो पर वाह कुरान तुझी अज़मत तो कुर्बान वाह कुरान तुझी शान तो कुर्बान इन कुरान मजीद जे मथा जेको गिलाफ आहे उन जी क़ीमत 9 रुपया भी कान्हे का असांजे कपिड़े मां जेको बचंदो आहे असांजे अदरनि भेनरुनि जे कपिड़े मां जेको कपिड़ो बचंदो आहे उहो कुरान मजीद जे मथा वञी पोती रखंदा आहिनि पर जॾहिं बि मुस्लमान कुरान खणंदो त पहिरीं चुमी इन पोतीअ खे ॾींदो या पोती चुमिन जी हक़दार इन जे करे थी आहे छो त इन जो ताल्लुक कुरान सां थियो आहे चमड़ो त दूल खे बि लॻल आहे इहो साॻियो चमड़ो कुरान मजीद जे जुल्द खे बि लॻल आहे दूल खे जेको चमड़ो लॻल आहे राति ॾींहुं मीरासी उनखे कुटे थो पर कुरान मजीद जे जुल्द खे जेको चमड़ो लॻल आहे राति ॾींहुं मुसलमान उनखे चुमियूं थो ॾे इहो तव्हां असांखे सबक़ आहे ओ मुसलमानो कुरान खां परे थींदव इन मीरासी जे दूल वांगुरु सोटिन जा हक़दार थींदव पर जेकॾहिं कुरान मजीद सां ताल्लुक रखंदव त ॿिन्ही जहाननि में चुमिन जा हक़दार वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीआ अल्लाह से फरमाए कुरान वाली रस्सी के मजबूती से पकड़ियो इन कुरान वाली किल्ली के मजबूती से पकड़ियो कुरान हितों जी शे कान थव कुरान मथों जी शे आ बल हुवा कुरान मजीद फी लौहिम महफूज जेको कुरान वाली किल्ली ऐं रस्सी के मजबूती से पकड़े बीठो कुरान उड़ाए वने जन्नत में पहुंचाए पर जन कुरान वाली किल्ली ऐं रस्सीअ खे छॾे ॾिनो जहन्नम जे खॾ में किरियो त वरी निकितो ई अॼु वाइदो कयो त पंहिंजे बच्चनि खे कुरान पढ़ाईंदासीं अंग्रेजी पढ़णु ज़रूरत है अंग्रेजी ज़रूरत है मक़सद न आहे मक़सद कुरान जी डॉक्टरनि जी ज़रूरत आहे इंजीनियरनि जी ज़रूरत आहे पायलटनि जी ज़रूरत आहे
सोनारन जी भी जरूरत है, लोहरन जी भी जरूरत है, दर्जन जी भी जरूरत आ, हारे न कुर्मिन जी भी जरूरत आ। यो हार को भी इल्म दो मां तो कोन पोखे समझे मुके कड़ी जान या न हारन जी ई ग्वालो इहो भी जीअं डॉक्टर आहिनि ईअं ग्वाले जी भी एतिरी हैसियत अथव। सौ तव्हां में इहो रखो असांखे कहिड़ी ख़बर, ग्वाले खे ख़बर आहे कीअं में एॾो बि आहे। इहो भी इल्म आहे ऐं इहो इल्म सभिनी जे लाइ आहे, मुस्लमाननि जे लाइ, गैर मुस्लिमनि सभिनी जे लाइ। मां तव्हां खां पुछां थो डॉक्टर मुस्लमान भी थींदा, गैर मुस्लिम भी थींदा, इंजीनियर मुस्लमान भी थींदा, गैर मुस्लिम भी थींदा, पायलट मुस्लमान भी थींदा, गैर मुस्लिम भी थींदा, दर्जी लोहर सोनारा हारी कुर्मी माली ग्वाला मुसलमान भी थींदा, गैर मुस्लिम भी थींदा। इहो भी इल्म आहे पर इहो इल्म आम आहे, मुसलमाननि जे लाइ भी बेहैसियत इंसान, पर असल मकसद कुरान जी तालीम है। अर रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान। अल्लाह से फरमासा इंसान के पैदा कयोसी, खलकल इंसान, इंसान के पैदा कयोसी, उन जो मकसद हो अल्लमहुल कुरान, कुरान जी तालीम। मकसद ही हो तव्हां जो किरोड़ जो बंगलो ठहरायो तो बाथरूम जरूरत है या मकसद है? मकसद तो कमरा जिथे रहूं था, सुम्हूं था, खाऊं पीऊं था, बाथरूम जरूरत। अंग्रेजी तालीम जी हैसियत कुरान मजीद जी तालीम के मुकाबले में एतरी था जेतरी बंगले में बाथरूम की हैसियत है। पर अफसोस है जो असांजे मुसलमाननि ते, मुसलमान चए तो बस हुजे ही बाथरूम, सुम्हूं भी बाथरूम में, खाऊं पीऊं भी बाथरूम में, हंगूं मुटूं भी बाथरूम, माना कमरा तो हुजनि ही न। माना मुसलमान चवंदा हुजे ही अंग्रेजी तालीम, कुरान जी तालीम हुजे ही, हालांकि मकसद कुरान जी। कब्र में क़यामत में इहा तालीम कमी ईंदव। मां तव्हां खां पुछां थो ख़ुदा जो वास्तो, तव्हां जो पीउ मरी वञे, तव्हां हुन जे कब्र ते ABCD वञी पढ़ो, खटई खटई पगई पगई, ॿुधायो सवाब थींदुसि? पर जेकॾहिं को हाफ़िज़ आलिम न आहे, को गुनाहगार मुसलमान अणपढ़ियल आहे, रुगो पंहिंजे पीउ जे कब्र ते बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ई, ॿुधायो न जो सवाब थींदुसि या न? फ़ाइदो थींदुसि या न? फ़ाइदो थींदो। मां नथो चवां, हदीस में अचे थो हज़रत ईसा अलैहिस्सलाम हिकिड़ी कब्र वटां गुज़रियो, ॾिठई त उन कब्र में बाहि थी बरे, मुजज़ो हुनजो। वरी वापस जो मोटियो तो वह सागी कब्र जन्नत जो बाग। रब के अर्ज़ कई, या अल्लाह छा माजरा है, सवेल मां गुज़रिस त इन कब्र में बाहि पई बरे, हाणे वह सागी कब्र जन्नत जो बाग बणिजी वई आहे। रब फरमा मुंहिंजा ईसा नबी इन कब्र वारे जो नंढड़ो बचड़ो हुयो जंहिं जो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ी आहे। या बिस्मिल्लाह कुरान में भी हुई, अॻियनि किताबनि में भी, तौरात इंजील ज़बूर में भी बिस्मिल्लाह हुई। अजेना जो बचड़ो मदरसे में दाखिल थियो आहे, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ी अथई। तव्हांखे ख़बर आहे जॾहिं बच्चो मदरसे में दाखिल थींदो आहे त पहिरें नंबर ते उस्ताद हुनखे बिस्मिल्लाह पढ़ाईंदो आहे, पोइ अलहम्दु, पोइ अलिफ बा ता सा। असांखे यादि आहे, असांखे पहिरें उस्ताद बिस्मिल्लाह पढ़ाई, पोइ अलिफ बा, अलहम्दु, पोइ अलिफ बा। ॻाल्हायो न बाबा, हेॾे वेहो अॼु, मजलिस इहा आहे, पछाड़ी में सवाब में शरीक। हाल हितां तव्हांजी मोटरसाइकिल केरु न खाईंदो।
रब फरमायो मुझा ईसा नबी न कब्र वारे जो नंढड़ो बचड़ो आ जंहिं बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़िया मूंखे हयात थो अचे जंहिंजो बच्चो मुंहिंजो नालो थो वठे मूंखे रहमान ऐं रहीम थो चवे मां हुन जे पीउ खे कीअं अज़ाब कयां हिन जे बच्चे जे बिस्मिल्लाह पढ़ण जे करे मां रब हुन जे पीउ जे कब्र खे जन्नत जो बाग बनायो आहे। हाणे मां तव्हांखां पुछां थो जंहिंजा बच्चा क़ुरान जा हाफ़िज़ बणिजी विया आलिम बणिजी विया तव्हां ॿुधायो त उन्हनि जे वालिदैन जे क़ब्रुनि जो छा मक़ाम कहिड़ा आहिनि जेके जो वाइदो कनि त पंहिंजे बच्चनि खे क़ुरान पढ़ाईंदासीं हथ मथे खणो सभई हथ मथे बाबा नियत त कयो बाबा छॾियो 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 बाबा वेहो औज़ बिल्लाह पढ़ो दुरूद शरीफ़ पढ़ो दुरूद शरीफ़ पढ़ो न बाबा छॾियो छॾियो बाबा छॾियो बाबा छॾियो बस दुरूद शरीफ़ पढ़ो अल्लाह जी रहमत शैतान हरामी आयो विच में नाज़िली उन ज़ात ते थियो आहे जेको मके में सभ खां वधीक ग़रीब बाबा नबी साईं मके में ग़रीब आहे तंहिंजे करे हीअ दौलत ग़रीबनि खे नसीब मदरसनि में तव्हां वञो रुगो ग़रीबनि जा ॿार हारी कुड़मी मज़दूर यतीम छो त क़ुरान मजीद नाज़िली उन ज़ात ते थियो आहे जेको मके में सभ खां वधीक ग़रीब हदीस में अचे थो मोता इमाम मालिक में रवायत नबी साईं घर आया तवज्जो करियो अम्मा आशा के फरमायूं हल इंदक शई आशा घर में खाइण जे लाइ का शइ आहे वेहो दा वेहो कावड़ जी न वञो वेहो हेॾे वेहो दुआ में शरीक थियो घर आया नबी साईं अम्मा आशा के फरमा हल इंदक शई आशा घर में खाइण जे लाइ का शइ आहे अम्मा आशा फरमा मां इंदना शई साईं पाणी खां सवा घर में का शइ न नबी साईं जी ज़िंदगी ते नज़र कयो तव्हां ईअं असां वटि रुगो भाॼीअ में लूण मिर्च घटि वधाए त बोड़ जी वटी उछलायूं पिया ज़ाल जे मुंहं में पिया आहियूं त हीअ भाॼी ठाही मानी थोड़ी कच्ची पकी आहे त मानी भी उछलायूं पिया खुदा जो वास्तो अथव रिज़्क़ जी बेक़दरी न कयो असांजो को दोस्त उन चयोसीं फलाणे माण्हू 5 माण्हुनि जी दावत कई 2 लख ख़र्च कई हाणे 5 माण्हू छा खाईंदा सॼी मानी ईअं बस ज़ाहिर शादी हालत में वञो त केॾी रोज़ी ज़ाहिर पई थिए मां त मदरसनि में तालिबनि खे चवंदो आहियां बाबा रिज़्क़ जो क़दुरु कयो गोश्त खाओ था त हॾा जुदा कयो छीछड़ा जुदा कयो हॾा कुतनि जो खाधो आहे छीछड़ा वरी ॿिलियुनि जो खाधो आहे मानीअ जा भोरा हुजनि नंढड़ा टुकड़ा हुजनि तो बि जुदा करे रखो पखी परिंदा खाईंदा तव्हांखे दुआ कंदा नालनि में न उछलायो किताबनि में अचे थो हिकिड़ी औरत पंहिंजे नंढड़े ॿार जी तहारत कई मानीअ जे टुकड़े छा तवज्जो करियो सची ॻाल्हि मानीअ जे टुकड़े सां पंहिंजे नंढड़े ॿार जी सफ़ाई कयईं गलाज़त वरी वो मानी जो टुकड़ो का सोराख में विधई अड़ा हालात अची विया जो उन्हनि जे घर में खाइण जे लाइ का शइ कान आई पछाड़ी में रब उहा मानी खारायसि ईअं बि थींदो अथव बेक़दरी न कयो नबी साईं जी ज़िंदगी ते नज़र कयो 4 ॾींहं गुज़री विया आहिनि नबी साईं जे घर में पाणी खां सवा का शइ न आहे चौथे ॾींहं ते हज़रत उस्मान फरमाए थो मां आयुसि अम्मा आशा जे दरवाज़े ते दरवाज़ो खड़कायमि अम्मा आशा फरमाए केरु चई उस्मान कीअं आयो ही
अम्मा कैसे जी जरूरत हो जाए तो मुझे बुधायो। अम्मा आशा फरमाते अज चौथो ॾींहुं थियो आहे अहल बैत रसूल जे घर में पानी खां सवा का शइ न आहे। अहल बैत रसूल नबी से जो बीबियूं अथव। युरीदुल्लाहु अन युज़हिबा अन्कुम रिज्स अहलल बैत। ये जो कुरान मजीद में रब फरमायो आ मुंहिंजा महबूब मां रब फैसलो करे छॾियो आ त जीअं तूं पाक तुंहिंजूं ज़ालूं भी पाक। इते अहल बैत नबी से जो बीबियूं अम्मा आशा फरमा जी चौथो ॾींहुं थियो आहे अहल बैत रसूल जे घर में पानी खां सवा का शइ कान्हे का। फबका उस्मान हज़रत उस्मान एॾो रुनो एॾो रुनो एॾो रुनो। पाण खे चई उस्मान तोखे छा थी वियो जो तो एॾी देर कई आहे तूं कल्ह छो न आहीं टियों ॾींहुं छो न आहीं। रोंदे रोंदे घर आयो हिकिड़ो बकर ज़िबे कयईं उन जो गोश्त कटे घर वारनि खे ॾिनई त हिनखे भुञोसि। हिकिड़ी बोरी में जवन जो अटो विधई सतूं गिह माखी वरी हिकिड़ो बकरो सालन बि खयईं सिधो अम्मा आशा वटि आयो रोंदो रोंदो नबी साईं आया। अम्मा आशा के फरमायूं हल सत शई आ आशा घर में का शइ पोती आ। अम्मा आशा कयो हाओ साईं। साईं जन वेठा अम्मा साईं फरमाती मां वो भुगल गोश्त प्लेट में विझी जवन जी मानी नबी से जे आडो रखियमि। नबी से फरमा आशा ये किथों आयो। अम्मा आशा फरमाती से तव्हां जो न्याणो हजरत उस्मान यो भुगल बकर भी ॾइयो जवन जो अटो भी ॾइयो सतूं भी ॾइयो गिह भी ॾइयो मक्खी भी ॾइयो हिकिड़ो बकरो सालन भी ॾइयो। अम्मा आशा फरमाती साईं जन हिकिड़ो भी मानी जो गिरह न खाधो। उन वक्त में उथिया मस्जिद नबी में आया बरकातूं नफिल नमाज पढ़ियो। अम्मा साईं फरमाती मां मस्जिद जे दरवाजे ते कन्नु ॾेई बीठी हुअसि। नबी से दुआ पिया घुरनि अल्लाहुम्मा इन्नी रज़ीतु अन उस्मान वर्ज़ा अन्हु। या अल्लाह मां मोहम्मद उस्मान खां ॾाढो राज़ी आहियां तूं भी मुंहिंजे उस्मान खां राज़ी। बयान करण जो मक़सद इहो आहे त ग़रीबनि जे दर ते वञूं पुछा कंदा कयूं कंहिं शइ जी ज़रूरत हुजे ॿुधाए। ख़ुसूसन मदरसनि में मौलनि वटि वञूं मौलवी ग़रीब आहे पंहिंजे बच्चनि खे क़ुर पढ़ायो उन जो फ़ाइदो थिए। अल्लाह साईं खे दुआ आहे अल्लाह अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। हिकिड़ो नंढड़ो आहे मूंसां गज़ल पढ़ंदो पोइ दुआ था। इहो वीचारो यतीम आहे हिन जे पीउ खे घर में मारे विया। तव्हांजे मुल्क जो हाल इहो आहे घर में हिन जे पीउ खे शहीद कई। वॾो वॾो ही आहे ॿिया नंढड़ा ॿार उहे मदरसे में पढ़ंदा वञनि। हाणे ही केस वॻंदो तव्हांजे मुल्क में इंसाफ़ आहे। ख़ुदा जो वास्तो अथव थाणनि ते न वञो ख़ुदा जो वास्तो अथव कोर्टुनि में न वञो अल्लाह जो वास्तो अथव सरदारनि वटि न वञो। इंसाफ़ किथे बि कोन मिलंदो जो पाण में वेही करे फ़ैसिला कयो आलमनि खे विहारियो इंसाफ़ न मिलंदो। इंसाफ़ ख़त्म आहे इंसानियत ई न। असांजे ठगी मीरवा जे असां खाड़ा में 5 सालनि जी न्याणी हुनखे गभा गभा कयो था। मीरपुर ख़ास में 7 सालनि जी न्याणी हुन सां 3 दरिंदनि ज़्यादती करे हुनखे मारे हुनजो लाश वाह। अॼु तव्हां अख़बार में पढ़ियो हूंदो लाहौर में हिकिड़ी मां पंहिंजे 3 मासूम बच्चनि खे कुठो आहे। मां पंहिंजे बच्चनि खे कोहे थी बाक़ी बच्चो छा। वलौ युआखिज़ुल्लाहु अन्नास बिमा कसबू मा तरक ला ज़रहा मिन दाब। रब फरमायो तव्हांजा करतूत अहिड़ा थी चुका आहिनि जो मां रब पकड़ कयां त ज़मीन ते का चुरंदड़ शइ बाक़ी न रहे। पर हिननि जे करे बच्चा पिया हुई जेके राति ॾींहुं क़ुर था पढ़नि। शहीद जो बचिड़ो आहे हिन जी ख़िदमत कयो।